नाज़रीन, मीरपुर साखरो में समेजा बिरादरी ऐं गॾे गाॾी हलाईंदड़ पोरियतनि जे विच में मुंहमारी। गॾे गाॾी हलाईंदड़ पोरियतनि पारां साखरो जी मेन स्टॉप ते एहतिजाजी धरणो हयो वियो। उन मौक़े ते नबू शीदी, मजरिनो टेबाड़ी ऐं ॿियनि जो चवणु हो त दोस्त अली समेजो असां सां नाइंसाफ़ी करे असांखे रोज़गार नथो करण ॾे। मुख़्तलिफ़ वक़्तनि ते असांखे हिरासा करे थो। जेका केबिन असांजे गॾे गाॾी स्टॉप वटि आहे, जेको थोरी ॻाल्हि तां असां ग़रीबनि सां विढ़णु अचे थो, असां सां इंसाफ़ कयो वञे। सोमरो वॉलपेपर्स एंड पीवीसी पैनल शॉप 3D वॉलपेपर्स की वसी रेंज, जो आपके घर को बनाए आपके ख्वाबों की तरह खूबसूरत। बेहतरीन क्वालिटी के वॉलपेपर्स और सीलिंग्स बेहतरीन कलर्स और डिजाइन्स में दस्तयाब हैं। हैदराबाद, लतीफाबाद, कासमाबाद, जामशोरो, मीरपुर खास के साथ सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। हर किस्म के 3D वॉलपेपर्स और सीलिंग्स लगवाने के लिए अभी राब्ता करें। कॉन्टैक्ट रांजन अली सोमरो। व्हाट्सएप 0333370786, 03333702 516। तालिब हुसैन 031713109660।